धारी आबादगारी असांजे इंसानी वजूद खे ख़तमु करे रही आहे। तंहिं करे असांखे धारियुनि लफ़्ज़नि मुहावरनि ऐं पहाकनि जी आबादगारी रोके पंहिंजे ज़बान जे वजूद खे ज़िंदह रखण लाइ जाखोड़ करणु घुरिजे। असांजा सभु TV चैनल ख़बरुनि पढ़ण वक़्तु ख़बरुनि जी शुरूआति हेडलाइन सां कनि था, जॾहिं त इहा शुरूआति हाज़िर आहिनि हिन महिल जूं ख़ासि ख़बरूं सां पिणु करे सघिजे थी। TV चैनलनि जे ख़बरुनि में ऐं हेठां घुमंदड़ पटियुनि में कॾहिं कॾहिं अहिड़ा ऐं एतिरा धारिया लफ़्ज़ इस्तेमालु कया वञनि था जो असांजो आम माण्हू उन जो मतिलबु ई सम्झी न सघंदो आहे। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहे लफ़्ज़ अणटर आहिनि, पर सॼी दुनिया जे ॿोलियुनि जा माहिर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त सवाइ साइंस जे किन बुनियादी ईजादुनि जे ऐं उन्हनि जे नालनि जे बाक़ी ॿिया सभु नाला मक़ामी ॿोलियुनि में रखी सघजनि था। असीं जेके पंहिंजे पाण खे ॿोलीअ जा रखवाल ऐं लॼपाल सम्झूं था, उहे सभु नाव कुठिया दानिश्वर आहियूं ऐं सिंधी ॿोलीअ खे बचाइण लाइ असां खां सवें भेरा वधीक बहितर किरदारु सिंध जे उन आम माण्हूअ जो आहे जेको उर्दू ऐं अंग्रेज़ी न ॼाण करे ज़रूरत पवण ते पंहिंजा नवां नाला ईजाद करे थो ऐं उहे नवां नाला आवाम में आम ऐं मशहूरु बि करे थो। मिसाल तौरु उहा डिश जंहिंजे मरफ़त असीं TV चैनल हलायूं था, उनखे आम माण्हू डिश बजाए खारे जो नालो ॾिनो। उहा गाॾी जंहिंखे असीं वैन चऊं था, उनखे आम माण्हू दॿे जो नालो ॾिनो। उहा कैसेट जंहिंखे असीं टेप रिकॉर्डर में हलायूं था, उनखे आम माण्हू रील जो नालो ॾिनो। जेकॾहिं असीं अक़वाम मुतहिदा जे जाइ ते गॾियल क़ौमूं बाज़ियाब जे बदिरां हथीको, फ़ालिज जे बजाए अधरंगो, मुबैना बजाए शकी, शटरबंद जे जाइ ते हड़ताल, मंशियात बजाए नशो ऐं बल्दियातीअ जे जाइ ते मकानी इदारनि जा लफ़्ज़ लिखूं त असां पंहिंजे ॿोलीअ जे तहफ़ुज़ जो इहो बि हिकु मोर्चो फ़तह करे सघूं था। जेकॾहिं गेम खे रांदि, ब्रेक खे साही, सेशन खे इजलास, सिक्यूरिटी खे हिफ़ाज़त, फ्लाइट खे उॾाम ऐं मिड टर्म खे विचोली मुंद लिखूं त बि असां पंहिंजी ॿोलीअ खे हिकिड़ो क़दम वधीक बचाए सघूं था। TV जे मंज़रनि यानी स्क्रीन ते ख़बरुनि पढ़ण ऐं लिखण में जेकॾहिं सिंधी लफ़्ज़ इस्तेमालु कया वञनि त ॿोलीअ खे बचाए ऐं संवारे सघिजे थो। न रुॻो एतिरो, पर इन ॻाल्हि जी बि सख़्तु ज़रूरत आहे त असीं पंहिंजे घरनि में हिन ॿाछारी ॿोलीअ खे पंहिंजायूं। मिसाल तौरु असीं भाॼाईअ खे भाभी, धीउ ऐं पुट खे बेटा, चाचीअ खे आंटी ऐं मासीअ खे ख़ाला, चाचे खे अंकल ऐं जीजल खे मम्मी छो था चऊं। पीउ लाइ अबल, बाबल ऐं बाबलीअ जहिड़ा मिठड़ा ऐं मोचारा लफ़्ज़ जेकॾहिं मौजूदु आहिनि त असांखे उहो ई इस्तेमालु करणु घुरिजनि। असां पंहिंजे महिमाननि खे वेलकम बजाए जेकॾहिं भली भली करे आयो चऊं त यकीननि हू वधीक मुहबत ऐं मिठास महसूसु कंदा। असां ते ॿाहिरियुनि ॿोलियुनि जो असरु एतिरो गहरो थी वियो आहे जो असीं होटलुनि, दुकाननि ऐं ईंदड़ वींदड़ सफ़र जे गाॾियुनि में ऐं ज़िंदगीअ जे ज़रे घटि समूरनि वहिंवारनि में उर्दू ऐं अंग्रेज़ी लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था। मिसाल, दूध पती चांहि जे बदिरां खीर पती चांहि चइजे त कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे। साॻिए दो चांहि जे बदिरां ॿ चांहियूं चइजे त कहिड़ो ऐब आहे। साफ़ियुनि खां पोइ ॿोलीअ जे बचाव ऐं सिंगार में वॾो किरदारु लेखकनि ऐं शाइरनि जो आहे। सिंध जी शाइरी तोड़े अदब सवें सालनि ताईं अरबी ऐं फ़ारसीअ जे असर हेठि रहियो आहे। मुस्लमान शाइरनि ऐं लेखकनि जे ज़िद में हिंदू अदीबनि ऐं शाइरनि वरी सिंधी ॿोलीअ ते हिंदीअ जो असरु चाढ़ण जी कोशिशि कई। मिर्ज़ा कलीच बेग, मोहम्मद इब्राहिम जोये ऐं शेख अयाज़ जहिड़नि वॾनि नालनि जे नसुर तोड़े नज़म ते बि फ़ारसीअ जो असरु रहियो आहे ऐं भेरूमल ऐं गुरबख्शाणी जहिड़नि आलमनि ते वरी हिंदी ज़बान जो असरु रहियो आहे। रसूल बख्श पली जो सिंध जो पहिरियों आलम, अदीब ऐं दानिश्वर आहे जंहिं निज निबार सिंधी अंदाज़ इख़्तियारु कयो। सिंध जे अदीबनि, शाइरनि ऐं कलमकारनि खे पंहिंजे नसुर तोड़े नज़म में रसूल बख्श पली जी पैरवी करणु घुरिजे। अॼु ज़रूरत आहे त सिंध जे नसुर खे पली जे लिखत ऐं ढंग में रंगिजे ऐं ॿारहाड़ीअ जी ॿोलीअ खे वरी सिंधी मीडिया जे शहर में मुतारफ़ कराइजे। अख़बारुनि जे मज़मून नवीसनि ऐं कालम निगारनि खे बि इहो ख़्यालु करणु घुरिजे त हू पंहिंजे लिखणियुनि में सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़, मुहावरा ऐं चणियूं इस्तेमालु कनि। उहा केसिटी शाइरी जेका ॻाइजे थी उनजो मयारी हुजणु बि लाज़मी आहे, छाकाणि त मक़बूल फ़नकारनि ज़रिए उहा शाइरी आम माण्हूअ जे ज़हन ऐं ज़बान ते सुवार थिए थी ऐं झरझंग में झुंगारिजे थी। तंहिं करे आम ऐं लोक शाइरनि जे शाइरीअ खे बि दुरुस्त दग ऐं रस्तो ॾेखारणु ऐं उन्हनि जी इस्लाह करण जी ज़रूरत आहे। शाइर खे कवि चवणु, नींगरीअ खे नारी चवणु, बाजे खे हारमोनियम चवणु ऐं यकतारे खे या घणतारे खे गिटार चवणु, मूसीक़ीअ खे म्यूज़िक चवणु ऐं गीत खे सांग चवण जो रवाज बि अॼुकल्ह वधियलु आहे। कमतरीअ जे कुन में ॿुॾल असांजे शाइरनि खे हाणे इन अहसास मां थोरो ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करणु घुरिजे। लफ़्ज़नि खां पोइ धारियुनि ॿोलियुनि जा केतिरा ई मुहावरा ऐं पहाका बि असांजी ॿोलीअ में काहे पिया आहिनि। हालांकि उन्हनि जा बहितरीन
ऐं असुली मतिलब वारा मुहावरा ऐं पहाका असांजे ॿाझारी ॿोलीअ में मौजूदु आहिनि। मिसाल तौरु घर की मुर्गी दाल बराबर जो सिंधीअ में घर जो पीर चुल्ह जो मारंग जो मिसाल मौजूदु आहे। साॻे रीति जान न पहचान मैं तेरा महिमान जो सिंधी मुतबादिल जाड़ा खान कुतो झलजांइ मां आयो आहियां, या हू जन न कनि अदे जन इश्क में अंधा, जहिड़ा केतिरा ई मुतबादिल मौजूदु आहिनि। ज़रूरत आहे त असां पंहिंजे विञाइजी वियल पहाकनि ऐं मुहावरनि खे ॻोल्हियूं ऐं उन्हनि खे ॿीहर पंहिंजे ज़बान ते मोटाए आणियूं। सिंधी ॿोलीअ खे अॼुकल्ह जेके ख़तरा अॻियां आहिनि उन्हनि में हिकिड़ो मोबाइल फ़ोन ज़रिए उर्दू में पैगाम मोकिलण जो ख़तरो पिणु आहे। असांजा चङा मोचारा ऐं नाले वारा अदीब ऐं दानिश्वर पैगाम उर्दूअ जे ॿोलीअ में लिखनि था, हालांकि उहो साॻियो नियापो नीहनि वारी ॿोलीअ में बि लिखी सघिजे थो। अॼुकल्ह मोबाइल फ़ोन ज़रिए सिंधीअ में पैगाम मोकिलण जो उहो रवाजु ज़रूरु पियो आहे, पर उन रवाज खे वधीक वधाइण ऐं आम करण जी ज़रूरत आहे। पर इन्हनि समूरनि अमलनि खां वधीक बहितरु अमल हर जाइ ते पहिरियों जुमिलो सिंधी ॻाल्हाइण सां शुरूआति करण जो आहे। अॼु खां 15 साल अॻे भिटायंस नाले सिंधी नौजवान अदीबनि ऐं लेखकनि जे हिकु टोले इहो फ़ैसिलो कयो हो त हू जंहिं जाइ ते वेंदा उते पहिरियों जुमिलो सिंधीअ में ॻाल्हाईंदा। भली इन ॻाल्हि जो यकीन हुजे त अॻियूं माण्हू सिंधी न सम्झंदो त बि पहिरियों जुमिलो सिंधीअ में ॻाल्हाए उनखे सिंधी सिखण जी सिधी तरह आछ ॾिबी ऐं गॾोगॾु खेसि इहो बि ॿुधाइबो त आउं सिंधी आहियां ऐं सिंधी ॻाल्हाइण थो चाहियां। जेकर उन तसवर खे बि आम कजे त उहे लखे सिंधी जेके ॿाहिरियुनि शादियुनि करण करे या धारियुनि आबादियुनि में रहण करे पंहिंजे माउ जी ॿोली विसारे चुका आहिनि, उहे सिंधी ॻाल्हाइणु शुरू कंदा। हर माण्हू सां पहिरियों जुमिलो सिंधी ॻाल्हाइण सां उहे माण्हू जेके अदरक सिंधी ॻाल्हाइनि था उहे बि सिंधी ॻाल्हाइण जी शुरूआति करे सिंधीअ ॾांहुं मोट खाई सघनि था। हर हंधि पहिरियों जुमिलो सिंधी ॻाल्हाइण सां सिंधियत जे तारफ़ जी शुरूआति थींदी। अॼुकल्ह मोबाइल फ़ोनुनि जे फ़ोन सर्विस ते बि सिंधीअ जो हिकिड़ो ख़ानो यानी ऑप्शन ॾिनल आहे। जेतिरा बि सिंधी उन खे इस्तेमालु कंदा उन सां सिंधी ॿोलीअ जे वाध जो हिकिड़ो ॾाको अञा बि मथे ईंदो। हिन रिपोर्ट जे ॿुधंदड़नि जे ज़हननि में ॿियूं बि केतिरियूं ई सिंधी ॿोलीअ जे तहफ़ुज़ लाइ तजवीज़ूं थी सघनि थियूं, जिन ते अमल करण सां सिंधू माथिरीअ जी हीअ अज़ीम ॿोली न रुॻो क़ौमी ॿोली बणिजी सघे थी, पर पंहिंजे औज ऐं उरूज खे बि ॿीहर माणे सघे थी। असां पंहिंजे माउ जी ॿोलीअ खे पंहिंजे ज़हन ऐं ज़बान खां जेको परे रखियो हो, पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खां जेको दूरि रखियो हो, उन लाइ अचो त पंहिंजे अमड़ जे ॿोलीअ खां माफ़ी वठूं ऐं उन खे ॿीहर पंहिंजे ज़हन ऐं ज़बान जो ज़ेवर बनायूं।